अस्सलाम वालेकुम संगत जी। तो मां तव्हांजो पंहिंजो अब्दुलहक सिंधी डबल। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। छो त मां व्लॉग ठाहे रहियो हुन जे करे। ऐं मां आयो आहियां पंहिंजी बनी ते। त जितां अॻे रस्तो हुयो उन रस्ते जो तव्हां दीदार करो, बिल्कुलु हलण जे क़ाबिल बि न आहे। हुन जे करे हाणे शॉर्टकट वठंदासीं। छो त हितां हाणे मटण जी जगह न आहे। बिल्कुलु शायद बाइक वे हितां ई कढंदा आहिनि, घसनि जे हिसाब सां लॻे थो। हितां जो रस्तो ख़राबु आहे। तव्हां हलंदासीं पाण पंहिंजी बनी ते। सो मौसम ॾाढी माशाल्लाह प्यारी लॻी पई आहे। हुन जे करे पंहिंजी बनी ॾे निकितासीं थोरो टूअर हणी अचूं। ऐं हीअ आहे मुंहिंजे सौट जी भट्टी, ठीकु आहे। ऐं हीअ असांजी उताक आहे, नंढड़ी हिकिड़ी ॾेरो। ऐं हलंदासीं पहिरीं उताक ते, थोरो रेस्ट कंदासीं, हुन खां पोइ पंहिंजी बनी ते वेंदासीं चक्कर ॾियणु, ठीकु आहे दोस्तो। ऐं हीअ मुंहिंजे सटनि जूं मेयूं आहिनि माशाल्लाह, हिकिड़ी डगी आहे, ॿ मेयूं आहिनि। ऐं हीअ असांजो नंढड़ो ॾेरो। हीअ आहे असांजो नंढड़ो हिकु ॾेरो माशाल्लाह, अलाह जे करम सां आबाद थी वियो। पहिरीं हिते हालात ख़राबु हुआ, बिड़ो हुयो। ऐं मुंहिंजे चाचनि ऐं मुंहिंजे सौटनि महिनत करे माशाल्लाह जिन खे वसायो आहे। ऐं हीअ आहिनि असां जूं बनियूं, अलाह जे करम सां मुंहिंजे ॾाॾे जी 28 एकड़ ज़मीन। असीं भागनि वारा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं फ़कीर साहिबु चांहि कोन थो ठाहीं छा? टाइम त थी वियो आहे। अच्छा, तुंहिंजे हथनि जी चांहि पीआर त पोइ बनी था टंडे जो। ऐं हीअ माल जो वाड़ो आहे। ऐं सुभाणे हिन ब्लॉग में तव्हांखे ॾेखारींदुसि त इन जी मरमत करण जी तयारी आहे। ऐं हिनखे कढी करे सुभाणे नऊं ठाहींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी आहे त हुन पासे जितां रस्तो न हो अचण जे लाइ, उते सफ़ाई हले पई। मुंहिंजा सौट ऐं मुंहिंजो चाचो साहिबु पंहिंजनि हारियुनि सां गॾु उते सफ़ाई करनि पिया। अचो तव्हांखे उहो बि ॾेखारूं, जीअं त उहो रस्ती तयारु थी वञे त माण्हुनि जो अचणु वञणु सही थी वञे। काफ़ी दोस्त ईंदा रहंदा आहिनि असांजे डेरे ते कचहरी जे लाइ बि, ऐं कमकार जे हिसाब सां भट्टी आहे। सो सौदे सिरुनि जे सौदे लाइ ईंदा रहंदा आहिनि। हीअ रस्तो ॾाढो ख़राबु आहे, अॻे हितां अच वञ हूंदी, हाणे इहो रस्तो तमामु बारिश जी वजह सां ख़राबु थी वियो। त जीअं त दोस्तो ॾिसी सघो था, हीअ रस्ती पुराणी हुई जेका उहा हाणे साफ़ करे छॾी। असुल पुराणी शयुनि जो क़दुरु जॾहिं तॾहिं पवंदो आहे जॾहिं लॻंदो आहे। हाणे उहो वॾो रस्तो जेको आहे हेठो साफ़ हो, उहो ख़राबु थी वियो। हिनखे असां छॾे ॾिनी हुई बिल्कुलु हिन कंडीशन में। देखा आपने लापरवाही का नतीजा है। पोइ हाणे हिन जी सफ़ाई थी रही आहे, जीअं त उहो वरी ॿीहर हलण जे क़ाबिल थी वञे। हीअ मुंहिंजो चाचो साहिबु आहे जेको ख़ुदि पाण महिनत करे रहियो आहे रस्ते जी सफ़ाई जे लाइ। परते मज़ूरनि ऐं मुंहिंजो अदा साहिबु सौट साहिबु लॻो पियो आहे हेॾां रस्तो साफ़ करणु, डिंगर पियो गिलाए वञे। ऐं हीअ आहे मुंहिंजो अदा साहिबु जेको मज़ूरनि सां गॾु महिनत करी रहियो आहे। बेटा मौज कर दी, मौज कर दी, वाह बेटे वाह, अरे वाह शेर हो तुम तो।
जी त ही रस्ते असां तैयार करी रहिया आहियूं पंहिंजे डेरे ते पहुचण जे लाइ। तमामु हालात ख़राब आहिनि बरसात जी वजह सां, महिनत ॾाढी करणी थी पए। जीअं त संगत हिते ई पंहिंजे व्लॉग जी पुॼाणी कंदासीं। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, कुझु प्रमोट कयो, गुरु तव्हां दोस्तनि जा महिरबानी। आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।